अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सजाद। नाज़रीन, सभ खां पहिरीं अहम ख़बर ते नज़र विझंदासीं। सुप्रीम कोर्ट लॉन्ग मार्च ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ख़ारिज करे छॾी। इस्लामाबाद में सुप्रीम कोर्ट लॉन्ग मार्च ख़िलाफ़ सेनेटर कामरान मुर्तज़ा जी दरख़्वास्त अणसराइती करार ॾींदे ख़ारिज करे छॾी आहे। इमरान ख़ान जी लॉन्ग मार्च ख़िलाफ़ दरख़्वास्त उकलाई वई आहे। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल रिमार्क्स में चयो त ज़ाहिरी तौर लॉन्ग मार्च जे मामले में अदालत जी मुदाख़लत वक़्त खां अॻु हूंदी। जस्टिस अतहर मिनल्ला चयो त छा तव्हां चाहियो था त सुप्रीम कोर्ट डिप्टी कमिश्नर जो किरदारु अदा करे। जस्टिस आयशा मलिक चयो त तौहीन अदालत जो मामलो लार्जर बेंच में ॿुधणी हेठि आहे, जिते धुरिन खे ख़ातिरीअ जी भञकड़ी ते जवाबु ॾियणो आहे। छा तव्हां चाहियो था त हीअ बेंच अलॻि सां लॉन्ग मार्च जे मामले में मुदाख़लत करे। एडिशनल अटॉर्नी जनरल आमिर रहमान चयो त मुल्क में अमनो अमान बरक़रार रखण लाइ अदालत जी मुदाख़लत चाहियूं था। जस्टिस अतहर मिनल्ला चयो त छा तव्हां इहो चवणु चाहियो था त सूरतहाल एग्ज़ीक्यूटिव जे कंट्रोल खां ॿाहिरि थी चुकी आहे। चीफ जस्टिस चयो त मुल्क में विगोड़ न पर अमनो अमान चाहियूं था। अहिड़ो हुकुम नथा ॾियणु चाहियूं जेको वक़्त खां अॻु हुजे ऐं उन ते अमल बि न थिए।